Knowledge is power. इहो सेंटेंस असां बचपन खां वठी पढ़ियो बि आहे, ॿुधो बि आहे, पर उन जे बावजूद केॾी असां वटि हेल्थ जे बारे में, सिहत जे बारे में मालूमात सोशल मीडिया ते पई आहे, उन जे बावजूद बि बीमारियूं तमामु घणी वधंदियूं थी वञनि। कंहिं बि हिकु बीमारीअ जे बारे में असां सर्च कंदासीं त असांखे हज़ारनि लखनि जे तइदाद में वीडियोस मिली वेंदियूं, आर्टिकल्स मिली वेंदा, लेटेस्ट नॉलेज बि मिली थी वञे। पर पोइ बि छो बीमारियूं तमामु घणी वधंदियूं थी वञनि? पहिरियों इहो ज़रूरी हुयो त एजुकेशन जो हुजणु ज़रूरी आहे, तालीम जो हुजणु ज़रूरी आहे, पर जेकॾहिं को तालीम याफ़्ता न आहे, उन जे बावजूद बि हू हर लेटेस्ट नॉलेज उन जे मोबाइल ताईं पहुची थी वञे। अॼुकल्ह जे स्मार्टफोन अची वियूं आहिनि, स्मार्टफोन में हर बीमारीअ जे बारे में लेटेस्ट नॉलेज बि मौजूदु आहे, कीअं बचाव कजे बीमारी जे बारे में, कहिड़ियूं उन जूं निशानियूं थी सघनि थियूं, कहिड़ो इन जो इलाज जो तरीक़ेकार आहे, कीअं उनखे रोके सघिजे थो। हर मालूमात अॼुकल्ह स्मार्टफोन जे ज़रिए ऐं सोशल मीडिया जे थ्रू हर माण्हू खे पहुचे थी। हर लैंग्वेज में मालूमात पई आहे, जेको जंहिं ॿोलीअ जे हिसाब सां मालूमात खपे उन लैंग्वेज में असांखे, उन ॿोलीअ में असांखे मालूमात सिहत जे बारे में मिली थी वञे, लेटेस्ट में लेटेस्ट मालूमात मिली थी वञे। पर बीमारियुनि में बि इज़ाफ़ो तेज़ी सां थींदो थो वञे। अचो त हिकिड़ो मिसाल तव्हांजे मां साम्हूं रखां थो। हिकु क्लास में 30 स्टूडेंट जो ग्रुप हुयो। उन स्टूडेंट खे हिकिड़ो ई टीचर पढ़ाईंदो हुयो ऐं हिकिड़ो ई टेक्स्ट बुक उन्हनि खे ॾिनो वियो पढ़ण लाइ। 3 महीननि खां पोइ जॾहिं इम्तिहान वरितो वियो त उन 30 स्टूडेंट मां कुझु स्टूडेंट फेल थिया ऐं कुझु स्टूडेंट पोज़ीशन खईं, बाक़ी स्टूडेंट पास थिया। साॻी मालूमात सभिनी खे मिली, सॼे ग्रुप खे साॻी मालूमात हिकिड़ो ई टीचर पढ़ाए पियो, उन ई टेक्स्ट बुक मां सभिनी जो इम्तिहान बि थियो, पर उन जे बावजूद कुझु स्टूडेंट फेल थिया ऐं कुझु स्टूडेंटनि पोज़ीशन खईं ऐं कुझु स्टूडेंटनि सिर्फ़ु नॉर्मल मार्क्स में पास कयो। सो मालूमात त मिली, पर मालूमात खे असां केतिरो सम्झो इन जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। असांजे सोशल मीडिया ते बि हज़ारे चैनल पिया आहिनि, हर बीमारी जे बारे में अलाए केतिरी मालूमात पई आहे, पर उनखे असां केतिरो सम्झूं था ऐं अप्लाई कयूं था, इहो तमामु ज़रूरी आहे। अचो ॾिसूं हिकु ॿिए मिसाल में, डायबिटीज़ जे बारे में पब्लिक खे अवेयरनेस ॾिनी वई। डायबिटीज़ जी निशानियूं अलामतूं छा हूंदियूं आहिनि, कहिड़ियूं टेस्टियूं डायबिटीज़ लाइ ज़रूरी आहिनि, कॾहिं टेस्टियूं कराइणु खपनि, हिकिड़ो मालूमाती प्रोग्राम पब्लिक लाइ अरेंज कयो वियो। कुझु टाइम खां पोइ जॾहिं उन ग्रुप जी स्टडी थी त हिकिड़ो ग्रुप मालूमात सभिनी खे हुई, हिकिड़ा मरीज़ अस्पताल में आया जॾहिं उन्हनि जा गुर्दा किडनीज़ ख़तम थी वियूं ऐं उन्हनि खे पोइ ख़बर पई त डायबिटीज़ जे करे गुर्दा ख़तम थी विया आहिनि। कुझु मरीज़ जंहिंखे दिलि जी तकलीफ़ थी, उहे जॾहिं दिलि जे वार्ड में ॾिठा विया, उन्हनि खे ॿुधायो वियो त तोखे डायबिटीज़ हुई, उन जे करे ई तोखे दिलि जी तकलीफ़ थी आहे।
पर उन्हनि खे इहा ख़बर न हुई त मूंखे डायबिटीज़ थी। कुझु मरीज़नि खे अधरंग थियो, उन खां पोइ ख़बर पई त जेको अधरंग थियो आहे उन जे पोयां डायबिटीज़ जो सबबु हुयो। कुझु मरीज़नि जी नज़र ख़तम थी वई, उन खां पोइ अस्पताल में उनखे मालूम थियो त डायबिटीज़ हुजण जे करे इहे प्रॉब्लम थिया आहिनि। माना हिकिड़ो ग्रुप उहो हुयो जंहिंखे कॉम्प्लिकेशन थिया, अस्पताल में विया, पोइ उन्हनि खे ख़बर पई त डायबिटीज़ जे करे इहे सभु प्रॉब्लम थिया। गुर्दा ख़तम थी विया, दिल जी तकलीफ़ थी, या अधरंग थी वियो, या नज़र ख़तम थी वई। हिकिड़ो उहो ग्रुप जेको अर्ली अस्पताल में आयो, जेके निशानियूं थियूं डायबिटीज़ जूं, टाइम सां अची उन टेस्टूं करायूं, उनखे ख़बर पई त डायबिटीज़ आहे ऐं उन्हनि उनखे डाइट खे फॉलो कयो। कुझु मरीज़नि खे शुगर लेवल जे हिसाब सां मेडिसिन बि ॾिनी वई, उन मेडिसिन खे ऐं डाइट खे फॉलो कयो। चंद सालनि में, किन खे 5 सालनि में, किन खे 8 सालनि में, किन खे 10 सालनि में कॉम्प्लिकेशन थिया। डायबिटीज़ त कंट्रोल हुननि मेडिसिन जे थ्रू कई, उन जा कॉम्प्लिकेशन कंहिंजा 5 सालनि में आया। माना 5 सालनि खां पोइ उन्हनि ते गुर्दनि ते असरु पियो, किडनीज़ ते असरु पियो। किन खे 5 सालनि 8 सालनि खां पोइ दिलि जी तकलीफ़ थी डायबिटीज़ जे करे, ऐं किन खे ॿियूं डायबिटीज़ जे करे जेके कॉम्प्लिकेशन थिया 5, 8 या 10 सालनि में थिया। हिकिड़ो उहो ग्रुप, टियों ग्रुप, पहिरियों ग्रुप जेको हुयो उन खे कॉम्प्लिकेशन पहिरियों थिया ऐं पोइ उनखे ख़बर पई त डायबिटीज़ जे करे इहे कॉम्प्लिकेशन थिया आहिनि। ॿियो ग्रुप जंहिं डायबिटीज़ खे कंट्रोल कयो, पोइ कंहिंजा 8 सालनि में, कंहिंजा 10 सालनि में डायबिटीज़ जे करे कॉम्प्लिकेशन थिया। टियों ग्रुप उहो हुयो जंहिंखे 20, 30, 40 साल, 50 साल भी थी विया डायबिटीज़ के डायग्नोज करण में, पर को कॉम्प्लिकेशन न थियो। डायबिटीज़ थी, डॉक्टरनि ॿुधायो त हीअ डाइट खाइणी आहे, फिजिकल एक्टिविटी रोज़ करणी आहे। उन्हनि खे फॉलो कयो ऐं 30, 40 साल ताईं को बि कॉम्प्लिकेशन न थियो ऐं न हुननि खे दवा खाइण जी ज़रूरत पई। हुननि सिर्फ़ लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जे थ्रू शुगर खे कंट्रोल कयो। नॉलेज हुजणु, राइट नॉलेज हुजणु ज़रूरी आहे ऐं नॉलेज खे अप्लाई करणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं सिर्फ़ ख़बर आहे ऐं उनखे असां प्रैक्टिकली अप्लाई नथा कयूं त को फ़ाइदो कोन थो पए। छा नॉलेज हुजणु ऐं प्रैक्टिकली अप्लाई करणु सभु कुझु आहे। अचो त ॾिसूं था हिकु ॿियो ग्रुप, डायबिटीज़ हिकु ग्रुप खे डॉक्टर ने एडवाइस कयो फिजिकल एक्टिविटी 30 खां 40 मिनट रोज़ करणी आहे ऐं उन्हनि खे डाइटिशियन मेन्यू ठाहे ॾिना, हीअ तव्हांखे डाइट खाइणी आहे, उन सां तव्हांजो वज़न बि घटि थींदो ऐं तव्हांजी शुगर बि कंट्रोल थींदी। उन ग्रुप में कुझु मरीज़नि महीनो, 5 महीना, 6 महीना, साल कंटिन्यू रखियो, डाइटरी मेन्यू खे कंटिन्यू रखियो, फिजिकल एक्टिविटी खे कंटिन्यू रखियो। उन खां पोइ उन्हनि खे वेट घटि न थियो, उनजो वज़न घटि न थियो, उन्हनि स्किप करे छॾियो, साॻी नॉर्मल डाइट खाइण शुरू कई। ऐं हिकिड़नि उन्हनि खे परसिस्ट रखियो, डाइट जेको मेन्यू मिलियल हुयो न्यूट्रिशन ऐं डाइटिशियन जो, उनखे उन्हनि कंटिन्यू रखियो ऐं फिजिकल एक्टिविटी खे कंटिन्यू रखियो। जे उनखे कंटिन्यू रखियो सालनि जा साल, उनखे उन ग्रुप खे मेडिसिन जी ज़रूरत न पई
ऐं उन ग्रुप में कॉम्प्लिकेशन कोन थिया। सो राइट नॉलेज हुजण, राइट नॉलेज के प्रैक्टिकली अप्लाई करण ऐं परसिस्ट रहण, टे शयूं इंपॉर्टेंट आहिनि जेके डायबिटीज़ के कंट्रोल कनि थियूं, पर हर डिज़ीज़ लाइ जेकर तव्हांखे राइट नॉलेज आहे ऐं प्रैक्टिकली उहा अप्लाई कयो था ऐं परसिस्ट आहियो, छॾियो नथा उन शइ खे, त पोइ उन डिज़ीज़ खे तव्हां बिना कंहिं मेडिकेशन जे कंट्रोल करे सघो था। पर जेकॾहिं असां पंहिंजा इरादा चेंज कंदा रहंदासीं, हिकिड़ो ॾींहुं डाइटरी मेन्यू खे फॉलो कयो, 4 ॾींहं न फॉलो कयो, हिकु ॾींहुं एक्सरसाइज कई, 5 ॾींहं न कई, त पोइ उहे रिज़ल्ट कोन मिलंदा। नॉलेज त अथाह पई आहे, तमामु घणी तव्हांखे सोशल मीडिया ते मिली वेंदी, तव्हांखे न्यूज़पेपर में, बुक्स में नॉलेज त घणी मिले थी। मां खणी इहो मिसाल ॾींदो आहियां त नॉलेज त असांखे ॼाण त सिगरेट जे पैकेट मां मिले थी। सिगरेट जे पैकेट ते, हर पैकेट ते लिखियल आहे स्मोकिंग कॉजेस कैंसर, पर उन जे बावजूद कैंसर, जेका लंग जी कैंसर, हिनमहिल नंबर 1 कैंसर बीठी आहे स्मोकिंग जे करे। छा एजुकेटेड न आहिनि स्मोकर्स? हाईली एजुकेटेड आहिनि, PhDs आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, वकील्स आहिनि। सभु पढ़ियल तबको खे हर वक़्तु रिमाइंडर मिले थो, जंहिं महिल सिगरेट जो पैकेट खोलनि था, रिमाइंडर मिले थो त स्मोकिंग कॉजेस कैंसर, पर असां इग्नोर कयूं था। ऐं उन जे करे हिनमहिल स्मोकिंग जे करे जेका लंग कैंसर आहे, नंबर 1 लंग कैंसर मेल में स्मोकिंग जे करे थिए थी। नॉलेज जो हुजण, प्रैक्टिकली अप्लाई करण ऐं परसिस्ट रहण, 3 फैक्टर तमामु अहम आहिनि जेके असांजी हेल्थ के कंट्रोल कंदा। जेकॾहिं असांजी डायबिटीज़ आहे, हार्ट डिज़ीज़ आहे, या ओबेसिटी आहे, या ब्लड प्रेशर आहे, या ॿियूं के बीमारियूं आहिनि, असां लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जे थ्रू कंट्रोल करे सघूं था, पर इहे शयूं असांखे पाण करणियूं पवंदियूं। मुंहिंजो यूट्यूब ठाहिण जो मेन मक़सदु इहो ई आहे त लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जे थ्रू असां बीमारियुनि खे कंट्रोल कयूं। प्रिवेंशन इज बेटर देन क्यूअर। जेके कॉमन डिजीज़िस आहिनि उन्हनि जे बारे में मां कोशिशि कंदुमि त हर हफ़्ते हिकु नई वीडियो तव्हां ताईं खणी ईंदुसि, ऐं उन में लेटेस्ट नॉलेज हूंदी। जेकी असां वटि कॉमन बीमारियूं आहिनि, जीअं ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, डायबिटीज़ आहे, हार्ट डिज़ीज़ आहिनि, कैंसर आहिनि, न्यूट्रिशन जो कहिड़ो रोल आहे उन जे बारे में बि तव्हांखे मां मालूमात ॾींदुमि। डायबिटीज़ जेकॾहिं तव्हां अमेरिका में रहो था, या कैनेडा में, या यूरोप में, त डायबिटीज़ खे कंट्रोल करण में सिर्फ़ु ऐं हिकिड़े डॉक्टर जो रोल न आहे, पर डॉक्टर सां गॾोगॾु डायबिटीज़ एजुकेटर, न्यूट्रिशनिस्ट ऐं डाइटिशियन, इन चइनी जी गॾियल काविश सां डायबिटीज़ खे कंट्रोल करे सघे थो। त डाइटिशियन तव्हांखे कैलोरीज़ जे बारे में ॿुधाईंदो, तव्हांजी खे केतिरियूं कैलोरीज़ डेली खपनि, ऐं न्यूट्रिशन तव्हांखे उहे फूड्स ॿुधाईंदो जेके तव्हांजा शुगर लेवल खे कंट्रोल कनि। नेक्स्ट वीडियो में मां तव्हां लाइ डायबिटीज़ जो डाइटरी मैनेजमेंट, माना डायबिटीज़ खे कंट्रोल करण खाधे जे ज़रिए, न सिर्फ़ डायबिटीज़ में शुगर खे कंट्रोल करणो हूंदो आहे, पर वज़न खे बि कंट्रोल करणो हूंदो आहे,
डायबिटीज़ जे अक्सर मरीजन में ब्लड प्रेशर भी वधियल हूंदो आहे। ब्लड प्रेशर के कंट्रोल करणो आहे, कोलेस्ट्रॉल के कंट्रोल करणो आहे, फ्यूचर में हार्ट डिजीज़ दिल जे बीमारियुनि खां भी बचाव करणो आहे। सो कहिड़ा खाधा ज़रूरी आहिनि जेके शुगर के कंट्रोल कनि, वज़न भी घटाइनि, ब्लड प्रेशर के कंट्रोल कनि ऐं कोलेस्ट्रॉल के भी कंट्रोल कनि। नेक्स्ट वीडियो में ॾिसंदा डाइटरी मैनेजमेंट, स्पेशली टाइप 2 डायबिटीज़ लाइ। ये वीडियो तव्हांखे वणे थी तव्हां पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो जीअं असां मालूमात वधि में वधि माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। सब्सक्राइब कयो। जेकॾहिं तव्हांखे कमेंट्स आहिनि कंहिं जे डिज़ीज़ जे बारे में वधीक तव्हां मालूमात चाहियो था, कमेंट्स में लिखो त मां कोशिशि कंदुमि उन जे बारे में तव्हांखे अपडेट ऐं लेटेस्ट मालूमात तव्हां ताईं पहुचायां। थैंक यू।